बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब कौसैनि औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम लाइक सद तकरीम हजरत सईं अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया स्टेज पे मौजूद सदर जलसा हजरत मौलाना मोहम्मद इसहाक लगारी साहब, खानवादे हजरत हालेजवी, अकाबिर उलमाए किराम, ज़ुअमाए मिल्लत, घोट की जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, माजी जहीन अजीम शान फकीदुल मिसाल इज्तमा इनेकाते पंहिंजे भाइरन हजरत साईं रुश्दुल्लाह हालेजवी साहब, हजरत साईं हिज़्बुल्लाह हालेजवी साहब, उन्हनि जे पूरी टीम के इदारे जे मुंतज़िमीन के मकामी जमात के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो, धणीअ दर दुआ करियां थो। अल्लाह तबारक व तआला हिननि दोस्तनि जे हिन मेहनत के मोहब्बत के पंहिंजे बारगाह में शर्फ कबूलियत सां सरफराज फरमाए। अजीजान मोहतरम, वली इब्ने वली बक़ियतुस सलफ असांजे बुजुर्गनि जी याद हजरत साईं अब्दुल समद हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया ऐं ॿियनि खोड़सारन उलमाए किराम जा तफ़सीली बयानात अवां ॿुधा। मां रात जे मुनासिबत सां तारीख़ जे मुनासिबत सां ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ करण चाहियां थो। त अॼु जी रात 27 रजब जी रात, मेराज जी रात, सरवरे कौनैन सरकारे दो आलम ताजदारे अंबिया इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आसमानन जे आसमानन का अर्श मुअल्ला ताईं सैर जी रात, जेके अल्लाह कुरान में ही फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। पाका हुआ ज़ात जे पंहिंजे बाने के सैर करायो रात में न, रब तो फरमाए रात में न, रात जे हिक पहर में। ताकि खबर आ घोटकी का सखर जो घणो पंदा, घोटकी का कराची जो घणो पंदा, घोटकी का मुल्तान ऐं लाहौर जो घणो पंदा, घोटकी का इस्लामाबाद जो घणो पंदा, घोटकी का मक्के मदीने जो केतिरो पंदा। लेकिन रात जे हिकड़े पहर में मस्जिद हराम का मस्जिद अक्सा जो सफर, मस्जिद अक्सा का पहरे आसमान जो सफर, हालांकि जमीन का पहरे आसमान जो सफर 500 सालन जो, हिक आसमान का बे आसमान जो सफर 500 सालन जो, बे खां टे जो 500 सालन जो,
टे का चौथे जो 500 सालन जो, चौथे का पंजे जो 500 सालन जो, पंजे का छहे जो 500 सालन जो, छहे का सते जो 500 सालन जो, सते का अर्श मुअल्ला जो 500 सालन जो, 1000 सालन जो सफर रब तो फरमाए पाका उहा ज़ात जे पांजे बाने के रात जे हिकड़े हिस्से में जमीनन का आसमानन का अर्श मुअल्ला जो सैर करायो। एरगो सैर न करायो रब सूरत नजम में हिय फरमायो सुम्मा दना फतदल्ला। तैन मेराज हमारे सफर में मां रहमत का सब पर्दा खजाए छड़िया। सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब कौसैन औ अदना। मां रहमत का पर्दा खजाया, मां महबूब के पंजे वेठो कयो, मां महबूब के पंजे वेठो कयो। फकान क़ाब कौसैन औ अदना फऔहा इला अब्दिही मा औहा। मां महबूब के वेठो कयो, एडो वेठो कयो, एडो वेठो कयो जो महबूब मुंहिंजो दीदार पियो करे, मां महबूब जो दीदार पियो कया। घोट की वारो अल्लाह इनके क़ाब कौसैन सा जिक्र कयो, क़ाब कौसैन सा जिक्र कयो। अरबन में रिवायत हूंदी ही, अरबन में रिवाज हूंदो हो त जरे बविड़ियल कबीला बविड़ियल क़ौमूं सुलह कंदियूं हो त उन्हनि कबीलन जा सरदार पंहिंजे कबीले जे साम्हूं ईंदा हा, पंहिंजूं ॿई ज़िरहूं मिलाईंदा हा, मिलाए करे उन्हनि खे वेड़ींदा हा, हिक ॿिए जे वेझो कंदा हा। ॿिनि ज़िरहुनि खे वेड़े करे वेझो करे उन मां तीर छॾींदा हा, पैगाम ॾींदा हा त हिन जो दुश्मन मुंहिंजो दुश्मन, हिन जो दोस्त मुंहिंजो दोस्त। हाणे हे ॿ कबीला हिकु थी विया आहिनि, हाणे हे कमानूं अलॻि न हलंदियूं, हे कमानूं वेझियूं थी वयूं आहिनि, एॾियूं वेझियूं थी वयूं आहिनि जो हिक रस्सीअ में ॿधिजी वयूं आहिनि। अल्लाह उन्हनि कमानुनि खे वेझे थियण सां मिसाल ॾिनो त मां महराज वारी रात पंहिंजे महबूब खे पंहिंजो एॾो वेझो कयो जीअं तव्हांजा सरदार पंहिंजूं कमानूं वेझो कंदा आहिनि ऐं पैगाम ॾींदा आहिनि। हिननि जो दुश्मन असांजो दुश्मन, हिननि जो दोस्त असांजो दोस्त। मां रब बि चवांव थो महबूब जो दोस्त, मां रब जो दोस्त आ, महबूब जो दुश्मन मां रब जो दुश्मन आ। नारे तकबीर। दीवारों मुस्तफा अज़मत मुस्तफा। घोट की वारो इन महबूब मदीने जमील जे आशिकन सा मुखातब हां, हुजूर जे दीवानन परवानन सा मुखातब हां, मदीने जमील जे आशिकन सा मुखातब हां, महराज वारी रात मुखातब हां, बाबरकत रात में मुखातब हां, बाबरकत महफिल में दस्तार जे प्रोग्राम में अकाबिर उलमा जे मौजूदगी में मुखातब हां। त सिंधियो घोट की वारो अज उन मदीने जमील जे खत्म नबुव्वत ते धाड़ा पिया लगन, अज काजनी तंदना ते फिरंदा था वरतन, खत्म नबुव्वत ते हमला पिया थन, सहाबा जे इज्जत ऐं नामूस ते हमला पिया थन। अज अल्लाह जे शान में गुस्ताखी पई थे, अज कुरान खे गोलियूं पयूं लगन, अज मस्जिदन के ड्राहिण जा आर्डर अदालतुन में था मिलन। ओ हुजूर जा आशिको, ओ मदीने जमील जा आशिको, ओ दीनदारो, ओ हजरत खालिद जा मुरीदो, मैदान ते निकली करे खत्म नबुव्वत जी चौकीदारी कयो, सहाबा जे इज्जत ऐं नामूस जी चौकीदारी कयो, कुरान जी चौकीदारी कयो, मस्जिद ऐं मदरसे जी चौकीदारी कयो ऐं घोट की जे हिन इज्तिमा मां पैगाम ॾियो जेस ताईं असांजे सिस्टम में साह आहे कि माईअ जे पेट खे इंशाअल्लाह दीन ऐं इस्लाम जे तरफ़ मेरी अखसां ॾिसण जी इजाज़त न ॾींदासीं। नारे तकबीर। जी चाचा हाणे ओ चाचा हाणे जी मां जिंदाबाद तॾहिं हाँ जॾहिं तव्हां जिंदाबाद हो।
मां जिंदाबाद तॾहिं हाँ जॾहिं मुंहिंजे सिंध जा है गरीब है मिसकीन है हारी है मजदूर जिंदाबाद है। मां जिंदाबाद तॾहिं हाँ जॾहिं मुंहिंजी मस्जिद जी चौकीदारी थींदी। मां जिंदाबाद तॾहिं हाँ जॾहिं मुंहिंजे मदरसे जी चौकीदारी थींदी। मां जिंदाबाद तॾहिं हाँ जॾहिं हज़रत हालेजवी हज़रत अमरोटी हज़रत बेरवी जो मशन जिंदा ऐं ताबिंदा रहंदो। बुधो घोट की वारो, बुधो जमीयत जा जीअरो। अज अजो लट्टो ऐं अट्टो त न मिलियो। साईं अब्दुल क़य्यूम साहब फरमायो मार्च निकता है। हिकड़न घोटकीअ खां रवानगी कई आहे, हिकड़न कराची खां रवानगी कई आहे, हिकड़ा विफाक जे खर्च ते, हिकड़ा सूबे जे खर्च ते। तहां जे पन्ने आकेला ऐं घोटकीअ वारनि बि डीसी साहब खां 2-2 करोड़ रुपया वठी फंड जमा करायो आहे। तहां जा पैसा फंड मार्च जे लाइ। मुल्क जी भींग कंदड़, बुधो का गाल चई रहियो हां, मुल्क जी भींग कंदड़ सिंध भींग कंदड़न के खिलाफ निकता है। मुल्क जी भींग कंदड़ सिंध भींग कंदड़न के खिलाफ निकता है। सिंध जी भींग कंदड़ मुल्क भींग कंदड़न के खिलाफ निकता है। चोर चोर के खिलाफ। तहां केड़े मुंह से निकता हो भौतारो, ओ सरदारो नवाबो, सिंध जी भींग करण वारा तहां आयो, सिंध खपाइण वारा तहां आयो, सिंध जा बेट ऐं जज़ीरा खपाइण वारा तहां आयो, गटरन जा पैसा खाइण वारा तहां आयो, रोटन रस्तन नालन ऐं नालिन जा पैसा खाइण वारा तहां आयो, बारदाने जा पैसा खाइण वारा तहां आयो, पाकिस्तान पैरासिटामोल जा पैसा खाइण वारा तहां आयो, नौकरिन खपाइण वारा तहां आयो, न्याणिन जो इज्जत लुटण वारा तहां आयो, कुंदर कोहण वारा तहां आयो, फटे जे नौजवान जा कातिल तहां आयो, लारकाने जे नौशीन ऐं नमरता जा कातिल तहां आयो, वगड़न जी न्याणी जा कातिल तहां आयो, नवाब शाह जे भंडन जा कातिल तहां आयो, नौकर जे न्याणिन जे इज्जतुन के लुटण वारा तहां आयो, पैसन ते जज़ीरा बेट खपाइण वारा तहां आयो, बारदानो खपाइण वारा तहां आयो। तहां केड़े मुंह सां सिंध जो केस खणी निकता हो, पाकिस्तान जो केस खणी निकता हो। अज भी पंजाब में अट्टो 60 रुपए किलो आ, सिंध में 80 रुपए किलो आ। तहां पहिरों सिंधन के हक दियो, पोइ पंजाब के हक ॾियारजो। तहां केड़े मुंह सां निकता हो? अज भी पुलिस वारन जो सिंध में केडर 5, पंजाब वारन जो 7, हिनन जी पगार 20,000, पंजाब वारन जी 50,000। तहां पहिरों हिनन के हक दियो। हो वरी निकता है 1 करोड़ नौकरियां, 50 लाख घर, कर्जा नहीं लूंगा, कर्जा लिया तो खुदकुशी करूंगा। वरी इक्तदार में अचण मल अची त मदीने की रियासत बनाऊंगा। हल बूथ, मदीने की रियासत तू है, मदीने की रियासत। वरी चई इक्तदार में अचण खां पोइ अंडे कट्टे मुर्गियां, वरी चई लंगर खानो, वरी चई भंग ऐं चर्स, वरी चई घबराना बिल्कुल नहीं, सुकून सिर्फ कब्र में मिलेगा। पर मां हैरान तहां सिंधिन ते हां, मां हैरान सिंध जे क़ौम ते हां, मां तहां सिंधिन ते हां। सब आज़माया अथव, मुल्ला नथा वणन। मुल्लो आ, मुल्लो आ, मुल्लो आ न, ॿियो छा आहे? मौलवी सां झेड़ो छाते आ? मुझे इन गाल के तवज्जो सां ॿुधो, मौलवी सां इख्तिलाफ छाते आ? मौलवी सां झेड़ो छाते आ? इहो वडेरो जॾहिं पुट तो जमे समाजे मौलवी तो खणी चे, मौलवी साहब कन में अज़ान है तकबीर चेस, मौलवी साहब अज़ान विझे तो, तकबीर विझे तो, 2000 रुपया मौलवी जे खीसे में भी विझे तो। इहो छोकरो थोड़ो वॾो तो थे, मौलवी साहब कुरान पढ़ाएस, नाज़रा पढ़ियो तो उम्र ते भी ने, हाफिज कयुसी छोरे के तो हज ते भी ने। इन वडेरे जो पुट के मौलवी कुरान पढ़ायो तो मौलवी उम्रो, मौलवी हाफिज कयो तो मौलवी हज ते, झेड़ो छाते? गाल समझो, झेड़ो छाते आ? इख्तिलाफ छाते आ? मसले जी जड़ छा है? मां घोट के वारन के मसले जी जड़ बुधाइण तो चाहियां। थोड़ो छोरो वडो थींदो, वजीर आला, गवर्नर,
वजीर मुशीर सरदार खान नवाब शादी में वेठा आहिनि वडेरे जे पुट जे में ओस ताईं देगिन जा ढक न लहंदा जेसिताईं साईं अची निकाह न पढ़ाए। साईं ईंदो निकाह पढ़ाईंदो पोइ ढक बि लहंदा 10,000 बि लिफ़ाफ़ो खीसे में विझंदा वीगो बि ॾींदा हल बाबा साईं तुंहिंजी वॾी महिरबानी छोरा साईं खे घर छॾिया। वडेरो भी इंतजार में भोतार भी इंतजार में गवर्नर भी इंतजार में वजीर आला भी इंतजार में देगिन जा ढक न था लन जेसिताईं मां वारो मौलवी अची निकाह न पढ़ाए 10,000 जो लिफ़ाफ़ो भी खीसे में बाक़ी जहिड़ो छा थिया। वरी सागे वडेरे जो पीउ मरे सागे वडेरे जो पीउ मरे राज भाग नवाब सरदार जनाज़े में कुतर था थियनि ओस ताईं जनाज़ो न पढ़ंदो जेसिताईं मुल्लो न अचे। मौलवी ईंदो विंजारींदो भी मौलवी कफन भी मौलवी ॾींदो जनाज़ो भी मौलवी पढ़ाईंदो कब्र में भी मौलवी लाईंदो ख़त्म भी मौलवी ॾींदो लख रुपया भी ॾींदुसि। लख रुपये ते मौलवी साहब टीजो चालीहो जुमाणो जेको वणे ते को कजाए बस बाबे खे बख़्शराए जाए। शुक्रगुज़ार आहे मौलवी लैंड क्रूज़र ॾींदुसि हल बाबा मौलवी साहब खे छॾिया बाबे जो जनाज़ो पढ़ायो अथई बाक़ी जहिड़ो छा थिया। ॻाल्हि सही तो कयां या ग़लति तो कयां ॻाल्हि सही तो कयां या ग़लति तो कयां। इन वडेरे जे पुट जे कन में घोटकी वारो आज़ान मुझे मौलवी चई वडेरो शुक्रगुज़ार आहे। इन वडेरे जे पुट के कुरान मुझे मौलवी पढ़ायो वडेरो शुक्रगुज़ार आहे। इन नवाब ऐं सरदार जे पुट जो निकाह मुझे मौलवी पढ़ायो ये नवाब ऐं सरदार शुक्रगुज़ार आहे। इन भोतार खान नवाब ऐं सरदार गवर्नर ऐं वजीर जे पीउ जो जनाज़ो मुझे मौलवी पढ़ायो ये मुझे मौलवी जो शुक्रगुज़ार आहे। झेड़ो छा थिया झेड़ो ही न थिया जो मौलवी काउंसलर जी सीट ते तो भी है मौलवी नाज़िम ऐं नाइब नाज़िम जे सीट ते तो भी है मौलवी एमपीए एमएनए जे सीट ते तो भी है मौलवी वजीर आला ऐं गवर्नर जी सीट ते तो भी है। इहो वडेरो इहो भोतार मुझे मौलवी जो दुश्मन तो बणजे छो इन जे करे अमेरिका चाहे थो बरतानिया चाहे थो यहूद ऐं हनूद चाहे थो त हिते निज़ाम असांजो हलंदो कानून असांजो हलंदो हुकुम असांजो हलंदो बराह रास्त यहूदी हुकूमत कंदा यहूदी नथा करे सघनि उन्हनि जा नुमाइंदा कंदा नुमाइंदा नथा करे सघनि उन्हनि जा तालीम याफ़्ता कंदा पोइ लेनिन जा मार्क्स जा चुइंडाई जा ऑक्सफोर्ड जा बीकन ऐं कैम्ब्रिज सिटी स्कूल जा फारिग तहसील निज़ाम जना क़बूल आहिनि ताकि निज़ाम अमेरिका जो हले बरतानिया जो हले यहूद ऐं हनूद जो हले। मौलवी इन जे करे क़ाबिल क़बूल न आहे जो मौलवी इन निज़ाम के जूते जी नोक ते थो रखे ऐं मौलवी चए थो त हीअ धरती तव्हांजे पीरारे जी जागीर न आहे हीअ धरती मोहम्मद अरबी जे ग़ुलामनि जी जागीर आहे। हिते अमेरिका ऐं बरतानिया जो निज़ाम न हलंदो हिते निज़ाम हलंदो त मोहम्मद अरबी जे शरीयत जो निज़ाम हलंदो। नारे तकबीर इस्लाम इस्लाम जमीयत उलमा Sunni Sound Awadil Abdul Hadi and Riaz Ahmed 030031063119 नारे तकबीर। झेड़ो बनिए ते ना है झेड़ो डोकड़न ते ना है झेड़ो के माल ऐं मिल्कियत ते ना है घोटकी वारो इन्हनि खाननि नवाबनि ऐं सरदारनि सां झेड़ो निज़ाम जो आहे हो था चाहिनि त निज़ाम अमेरिका ऐं बरतानिया जो हलंदो असां था चाहियूं निज़ाम मोहम्मद अरबी जे शरीयत जो हलंदो। पोइ मूंखे ॿुधायो घोटकी वारो पोइ मूंखे ॿुधायो सिंध वारो पोइ मूंखे ॿुधायो तव्हांखे ये वडेरा ये भौचार ये खान ये नवाब ये सरदार ये धरती खपाइण वारा सिंध खपाइण वारा जज़ीरा ऐं पेट खपाइण वारा नौकरियूं खपाइण वारा नौजवाननि जूं नौकरियूं खपाइण वारा क़बूल आहिनि तव्हांखे ये मासूम न्याणियुनि जूं इज़तूं लुटण वारा क़बूल आहिनि। अझो त वियो अटो त वियो लटो त वियो अझो लटो अटे जी माना है रोटी कपड़ा ऐं मकान जी माना है रोटी जी माना बुख कपड़न जी माना कफन मकान जी माना कब्रिस्तान। बुधव रोटी जी माना बुख कपड़े जी माना कफन ऐं मकान जी माना कब्रिस्तान। लेकिन अॼुकल्ह कब्रिस्ताननि जो हाल भी इहो आहे जो कब्रिस्ताननि में गटर जो पानी तो फिरंदो वरते कब्रनि में भी असांजे मुर्दनि खे सुकून सां सुम्हण नथा ॾियनि। लेकिन पोइ बि तव्हांखे मौलवी सिंध के क़बूल न आहिनि। अॼु हाल छा आहे लारकाणे में नमरता ऐं नौशीन खे ज़िना करे क़त्ल कयो वियो। अॼु हालत छा आहे वगड़नि में
नौजवान औरत के एमपीए जे पी गोली हणी कतल कयो। नौकोट में मीर प्रकाश में बिन मासूम न्याणिन 16 साल का घट उम्र जे न्याणिन के उघाड़ो कयो वियो। रुगो उघाड़ो नौजवानो न कयो वियो, उघाड़ो करे गोठ में घुमायो वियो। रुगो गोठ में न घुमायो वियो, उन्हनि सां इज्तमाई जिना कई वई। घोट की वारो नवाब शाह जे प्रेस क्लब ते 2 ॾींहनि ताईं मुंहिंजी डॉक्टराणी रणियूं कंदी रही। जाम शोर में मुंहिंजी डॉक्टराणी रणियूं कंदी रही। छाजो इंतजार था कयो? न अझो मिलियो, न अटो मिलियो, न लट्टो मिलियो। छाजो इंतजार था कयो? सिंध वई, बेट विया, जज़ीरा विया, वसीला विया। 60 लख ॿार सिंध में तालीम का महरूम आहिनि। अॼु अस्पताल में सिरिंज जो ढकण भी नथो मिले। अॼु न्याणियुनि जो इज्जतूं लुटजनि थियूं। कराची में ARY TV प्रोग्राम हलायो। कराची में नौजवान औरत पंहिंजो पी खणाई आई, हार्ट अटैक थियल। टीवी ते प्रोग्राम हलियो, नौजवानो टीवी ते। डॉक्टरनि चयो त 3 महीननि ताईं टाइम न आहे, 3 महीननि खां पोइ पी खणी अचे। मुंहिंजो मरी वेंदो, हार्ट अटैक पियल आहे, अल्लाह जे वास्ते इलाज कयो। पी बचाइण थी चाहे थी? हा चाहियां थी। जे ओसी ताईं तुंहिंजे पीउ जी ऑपरेशन न कंदासीं जेसि ताईं असांखे ज़िना करण न ॾींदी। छाजो इंतजार था कयो? अझो वियो, अटो वियो, लट्टो वियो, बेट विया, जज़ीरा विया। छाजो इंतजार था कयो? कुंधर कुसजन था, न्याणियुनि जो इज्जतूं लुटजन थियूं। चाचा छाजो इंतजार थो करे? हो परायूं न्याणियूं आहिनि, न मरदा, नौशीन पराई आहे, इन जे करे चुप करे वेठा। हो नौकोट जूं न्याणियूं परायूं आहिनि, इन जे करे चुप करे वेठा। सुभाणे तॾहिं उथंदे जॾहिं तुंहिंजे ऐं मुंहिंजे न्याणी में हथ पवंदो। कॾहिं बेदार थींदे, कॾहिं सुजाग थींदे। बचो छा? अझो वियो, अटो वियो, लट्टो वियो, धरती वई, जज़ीरा विया, बेट विया, वसीला विया, कुंधर कुस्ती विया। 5 भंड ज़रदारिन जे हथों क़तल थिया नवाब शाह में। न्याणियुनि जो इज्जतूं लुटजी वयूं। सिंध में बाबुल इस्लाम, सिंध में सूफिन जी सरजमीन, सिंध में लाल शहबाज कलंदर जी सरजमीन, सिंध में भिटाई जी सरजमीन, सिंध में अब्दुल्ला शाह गाजी जी सरजमीन, सिंध में सच्चल सरवस्त जी सरजमीन, सिंध में हजरत अमरोटी, हजरत हालेजवी, हजरत बैरवी जी सरजमीन, सिंध में। अज हालत यह है जो अल्लाह जे शान में गुस्ताखी कई वई। मुझी जबान नथी वरे, मां वे लफ्ज दोहराया, मुझो ज़मीर मुखे मलामत थो करे। अल्लाह जे शान में गुस्ताखी कई वई। कुरान के गोलियूं हुयूं वयूं। कुरान के गोली चाचा सिंध में। अल्लाह जे शान में गुस्ताखी, कुरान के गोली। चाचा खत्म नबुव्वत ते हमला, सहाबा जे इज्जत ऐं नामूस ते हमला। ओ चाचा मस्जिदन के ड्राहण जा हुक्म अदालतूं थियूं ॾियनि। बचो छा? न्याणियुनि जी इज्जत महफूज़ आहे, न अझो लट्टो अटो महफूज़ आहे, न नौकरियूं थियूं मिलनि, न रोज़गार थो मिले। सॼी सिंध जी भींग थी वई आहे। दीन ते हमला, अल्लाह जी ज़ात ते हमला, रसूलुल्लाह जे ख़त्म नबुव्वत ते हमला, सहाबा जे इज्जत ऐं नामूस ते हमला, कुरान ते हमला, मस्जिदन ते हमला, दाढ़ी ऐं पटके ते हमला। ओ घोट की वारो, असां मैदान ते इक़्तिदार जे लाइ न बीठा, असां वोट जी पर्ची खे ॾाकण जे तौर ते इस्तेमाल करण था चाहियूं। पार्लियामेंट खे ॾाकण जे तौर ते इस्तेमाल करण था चाहियूं। आईन ऐं जमहूरियत खे ॾाकण जे तौर ते इस्तेमाल करण था चाहियूं। असां ऐवान में पहुची करे हिन मुल्क के जन्नत हासिल कयो वियो हो त पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह, हिते ला इलाहा इल्लल्लाह जो निजाम नाफिज करण था चाहियूं। लेकिन मांखे अफ़सोस सिंध ते आहे, मांखे अफ़सोस सिंधियुनि ते आहे, मांखे अफ़सोस सिंध ते आहे, मांखे अफ़सोस सिंधियुनि ते आहे। तव्हां छा था सम्झो त मां इक़्तिदार जे लाइ बीठो आहियां? मां वज़ीर आला ऐं गवर्नर थियण जे लाइ मैदान ते बीठो आहियां? मूंखे पंहिंजे बाबे जे खून जे सदके, हिननि बुज़ुर्गनि जे दुआउनि जे सदके अल्लाह उहा इज़त ॾिनी आहे, वज़ीर आला कॾहिं निंड में बि कोन सोची हूंदी। मां त चैलेंज कई आहे, मां त चैलेंज कई आहे त वज़ीर आला छॾियो, वज़ीर आला खे बिलावल साहब सॼे सिंध खे लारकाणे में माओ जो शहर अथसि, मां बि सिंध खे सॼां थो लारकाणे में। फ़ैसिलो सिंध जे अवाम ते था छॾियूं, बिलावल सां गॾु या ख़ालिद महमूद सूमरे जे खून सां गॾु। नारे तकबीर, अल्लामा ख़ालिद महमूद सूमरा
घोट की बारो में इक़्तिदार जला मैदान तनाया घोट की बारो रब्बे मोहम्मद जो कसम मा सिंध जे मिस्कीनन मजलूमन मारवड़ जला मैदान ते हां मा जो जहिन अजीम शान इज्तमावा फकीदुल मिसाल इज्तमावा दावत दे रहे हां रुगो देवबंदन के ना रुगो सुन्नन के ना रुगो बरेलवन के ना रुगो शियन के ना रुगो मुकल्लिदन गैर मुकल्लिदन के ना मा हिंदुन के मा सिखन के मा ईसाइन के मा मेघवारन के मा मारवारन के दावत हो रहा हक चाहियो था बच्चन के मेरिट त नौकरी चाहियो था इलाके की तरक्की चाहियो था स्कूलन में तालीम चाहियो था अस्पतालन में इलाज चाहियो था समाज हड़ी सिंध के वागुन के फातन में आजाद कराइण चाहियो था अचो जमीयत उलमा इस्लाम में शामिल थियो तहां के तहां जा हक तहां जे दरवाज़न ते मोजी जमात जमीयत उलमा इस्लाम पहुंचाईंदी इंशाअल्लाह नारे तकबीर मुस्तकबिल का वजीर आला के उठण जी इजाजत है भाई रोजा मांजो मूड ना कान छडण जो वियो गड़बड़ न कयो वियो हेठ हिम्मत कयो ओ चाचा भींग थी वैया ओ नौजवान भींग थी वैया न झो न अट्टो न लट्टो बचियो न सबा जड़ी सिंध महफूज रहिया न गरीबन मिस्कीनन हारिन मजदूरन के हक मिलिया है हाणे त हद थी वई न्याणिन जो इज्जतूं थी लुटजन हाणे त हद थी वई सिंध जा कुंधर था कुसजन हाणे त हद थी वई मस्जिद ते हमला कुरान ते हमला मदरसे ते हमला सहाबा जे इज्जत ए नामूस ते हमला खत्म नबुव्वत ते हमला अल्लाह जे शान में हमला मुझा दोस्तों मुझा भाइरो सियाणा थियो सुजाग थियो बेदार थियो पानी नक का मथे हली हलियो सिर्फ इन जे लाइ तहां के मौलवी काबिल कबूल ना जो मुल्ला बस खबर थस त वडेरो मां वारो बहुतार मां वारो ज़ानिया शराबिया खबर थस धरती जो गद्दारा खबर थस गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन जे हकन जो कातिला तबे बाबो हेडो मौलवी साहब मुल्लो आ हाँ मुल्लो जरूर हाँ पर धरती जो गद्दार ना यहाँ मुल्लो जरूर हाँ पर धरती जो गद्दार ना यहाँ मुल्लो जरूर हाँ सिंध जो सौदागर ना यहाँ मुल्लो जरूर हाँ समाजड़ी सिंध जे गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन जे हकन के खाइण वारो ना यहाँ मुल्लो जरूर हाँ दीन जो इस्लाम जो खत्म नबुव्वत जो कुरान जो चौकीदार हाँ न्याणिन जे इज्जतुन जो चौकीदार हाँ गरीबन मिस्कीनन हारन मजदूरन जे हकन जो चौकीदार हाँ ताकि मैदान ते निकलणो पवंदो घर बैठे इनकलाब को नहीं दो ठलन नारन सा इनकलाब नहीं दो ठलन फेसबुक जे स्टेटसन सा सोटर इनकलाब नहीं दो इनकलाब जला मैदान ते निकलणो पवंदो ज़ालिम साखियो अखिन में मिलाइणो पवंदो ज़ुल्म ऐं जबर जे दीवारुन के केराइणो पवंदो ज़ुल्म ऐं जबर जे दीवारुन के केराइणो पवंदो उन जे लाइ तहां के मुझे जमात पहिरियां का वधीक एतमाद करणो पवंदो मैदान ते निकरी करे दीन ऐं धरतीअ जे चौकीदारी जे लाइ पंहिंजो किरदार अदा करणो पवंदो तहां तयार आहियो इंशाअल्लाह आस्ते इंशाअल्लाह चो मता वडेरा बुधी वठन छोड़ो आस्ते बाबा मता खान साहब बुधी वठे छोड़ो आस्ते ॻाल्हाइजो मता सरदारन ते ॻाल्हि पुॼी वञे बाबा तव्हां दीन जे चौकीदारी जे लाइ तयार आहियो इस्लाम जे चौकीदारी जे लाइ तयार आहियो खत्म नबुव्वत जी चौकीदारी जे लाइ तयार आहियो सहाबा जे इज्जत ऐं नामूस जी चौकीदारी जे लाइ तयार आहियो गरीबन मिस्कीनन हारिन ऐं मजदूरन के हक ॼाण जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जा बाहबेली थियण जे लाइ तयार आहियो हिकिड़ो मौक़ो त मुंहिंजी जमात खे ॾियो सभिनी खे आज़मायो आहे सिंध केरु बचियो आहे सवाइ मुंहिंजी जमात जे साईं गुलाम अल्लाह सभिनी ते एतमाद कयो अथऊं सिर्फ़ु मुंहिंजी जमात खां अलावा सिंध हिकु दफ़ो मुंहिंजी जमात ते एतमाद करे सिंध हिकु दफ़ो मुंहिंजे जमात खे मौक़ो ॾे मां इमरान खान वारा वादा नथो कयां मां रोटी कपड़ा ऐं मकान वारा वादा नथो कयां लेकिन एतिरो वाइदो कयां थो त मां सिंध जे इंच इंच जी चौकीदारी कंदुमि हिकु इंच सिंध जे कंहिं थारे खे खपाए करे न ॾींदासीं
एक दफा मुझे जमात एतमाद कयो मां वाइदो छो कया त अस्पतालन में ता के इलाज मुफ्त में मिलंदो जे अस्पताल में वजीर आला जे ज़ाल जो इलाज थींदो खोट के जे पकड़न खपाइण वारे जे ज़ाल जो इलाज सागे अस्पताल में थींदो ए कैमराऊं भरजन थियो मां वाइदो थो कया ऐं वाइदो पूरो न करे सघियम लूसण जो नक ना है गैरतमंद पी जो गैरतमंद पुट हां वरी वोट वठण तहां सिंधियो तहां वट न ईंदुस हिक दफो त मुझे जमात एतमाद कयो मां धरती जी चौकीदारी कंदुस इंच इंच धरती जी उन जी हिफाजत कंदासे असा तालीम 60 लाख ॿार तालीम का महरूम आहिनि उन्हनि खे तालीम ॾींदासे जंहिं स्कूल में वज़ीर आला जो पुट पढ़ंदो मज़दूर ऐं हारीअ जो पुट सागे स्कूल में पढ़ंदो जंहिं अस्पताल में वज़ीर आला जे ज़ाल जो इलाज थींदो गरीब जे ज़ाल जो इलाज सागी अस्पताल में थींदो हिकु दफ़ो मुझे जमात एतमाद कयो कुणा विझी गरीबन के नौकरियों मेरिट ते कुणा विझी करे ॾींदासे हिकु नौकरी न खपाईंदासे नीता न कॾहिं ग़लति थो चवां सिंध के एतमाद करण घुर्जे या न करण घुर्जे वाका करण मुंह वस ॿुधण कम तहां बरोचन जो तहां जामोट ऐं बरोच कीअं मुंहिंजा कोन निकिता आहियो अब वेठ तुंहिंजे करे उन्हनि जे मुंहिंजे उन्हनि जे विच में हाइल थो थिए थो ऐं मां पंहिंजे ऐं पंहिंजे कारकुन जे विच में कंहिंखे हाइल थियण न ॾींदुसि हा न मां वटि बुलेट प्रूफ शीशो आहे न बुलेट प्रूफ जेको आहे ट्रक ते चढ़ियल आहे मां न मां दुकान बंदि कराया आहिनि न मां खारदार तारूं आहियूं जातों गुज़रे थो अचे मोतबर हटो बचो दुकान बंदि रस्ता बंदि ग़रीब वेल में मायूं जनाज़ा जेको आहे उहे पंहिंजे ॿाहिरनि जा गॾह गाॾनि ते खणी वञनि हे कहिड़ो लीडर आहे तूं कहिड़ो लीडर आहे हिन जे करे मां जे हुन जे विच में न अच बाबा हा मां ॼाणा मुंहिंजा आशिक ॼाणनि बल्कि आशिक माया है मुझा माशूक है माशाअल्लाह आशिक माया तहांजो नारे तकबीर तेरे जान निसार मुखे तहां ते फखर आ अल्लाह जो कसम तहां मुझो मान आयो तहां मुझे इज्जत आयो तहां मुझो वक़ार आयो तहां मुझे मथे जो ताज आयो मुझे लाए तहां काबिल एहतराम आयो सिंध के बाहर निकलो पवंदो एतमाद करणो पवंदो हिय कूक तिखी तीर का खंजर का तिखिया हिय फूक थदी हीर का ओथर का तिखिया वहमन जे मुकामन में सुती पईया मगर जे हिय कौम उठी पई त पो महशर का तिखिया अल्लाह करे तहां उठो हाली त तहां सुतल आयो भींग थी वई उथण जे लाइ तैयार ना आयो भींग थी वई तहां चुरण जे लाइ तैयार ना आयो भींग थी वई तहां मैदान ते निकरण जे लाइ तैयार ना आयो अचो अज वचन कयो अचो अज वाइदो कयो जमात एतमाद कंदासे आए को इंशाअल्लाह चमण वारो जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद कंदासे ईंदड़ इलेक्शन में पहिरियन इलेक्शन का डबल ते वोट किताब खेडींदासे चाचा बिलावल हींअर मोरे में काथे सुतो पियो हूंदो हिकिड़ो मिनट बाबा ओदो सवेठ चाचा बिलावल हींअर मोरे में काथे सुतो पियो हूंदो मां घोट किया मां मोरे बिलावल साहब जे कनन ताईं आवाज पुजाइण तो चाहियां त घोट किए जो फैसलो बुध घोट किए जो फैसलो केड़ो आ ईंदड़ इलेक्शन में ठप्पा छाते मां ताईं नथो अचे बिलावल साहब दे गाड़ो विंदो आवाज ईंदड़ इलेक्शन में ठप्पा छाते ठप्पा छाते ठप्पा छाते ठप्पा छाते ठप्पा छाते किताब चौन किताब 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 ईंदड़ इलेक्शन में ठप्पा छाते किताब ते मज़ो न यार ये ज़बान अल्लाह ॻाल्हाइण जे लाइ ॾिनी अथव उहो किताब जो नारो बुलंद कयो जो इन्हनि जूं निंड्रूं हाणे का हराम थी वञनि ईंदड़ इलेक्शन में ठप्पो छाते किताब ते ठप्पो छाते किताब ते ठप्पो छाते किताब ते ए फैसलो आ सिंध जो है रेफरेंडम आ सिंध जो सिंध फैसलो ॾेई रही आहे त हे जमीयत जो परचम सिंध जे वज़ीर आला हाउस ते फड़काईंदासीं इंशाअल्लाह साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद करी जिंदगी बाकी मुलाकात बाकी एक दफो बीहर साईं रुशदुल्ला साहब के साईं हिजबुल्ला साहब के उन्हनि जी पूरी टीम के मकामी जमात के इन अजीम शान फकीदुल मिसाल तारीख साथ इज्तिमा जे इनेकात मुबारक वमा अलैना इल्लल